ऊन्हारे में अक्सर माण्हुनि लाइ एसी खां सवाइ रहणु ॾुखियो थी पवंदो आहे, पर थधाण ॾींदड़ हिन मशीन जा कुझु नुक़सान बि आहिनि जिन खे ज़हन में रखणु ज़रूरी आहे। जेकॾहिं अव्हां जी जाइ अहिड़ी आहे जिते हवा जे नेकाल जो जोॻो बंदोबस्तु नाहे त उन सां मथे जो सूरु, ख़ुश्क खंघि, मथो फिरणु, अंगारी ऐं थकावट बि थी सघे थी। एसी कमरे जी हवा में मौजूदु घिम चूहे वठंदी आहे जीअं जाइ खे थधो करे सघे, जंहिं सबबु उहा जाइ ख़ुश्क थी वेंदी आहे ऐं उहा ख़ुश्की अखियुनि खे बि ख़ुश्क करे छॾींदी आहे, जंहिं सां नज़र बि कमज़ोर थी सघे थी। रिपोर्टनि मूजिबि घणो वक़्तु एसी में वेहण सां वज़न घटिजी वेंदो आहे, ख़ासि तौर ते सियारे में एसी वधीक असरअंदाज़ थिए थी। हिकु ॿी तहक़ीक़ मूजिबि एसी में गुज़ारींदड़ शागिर्द इम्तिहाननि में नाक़ुस कारकर्दगी ॾियनि था। रिपोर्टनि मूजिबि जेके एसी वारे माहौल में कमु कनि था उन्हनि खे साह खणण में ॾुखियाई बि थींदी रहंदी आहे। एसीअ सां अधु मथे जो सूरु पइजी सघे थो, जॾहिं त हीट स्ट्रोक ख़िलाफ़ मुज़ाहिमत बि घटिजी वेंदी आहे। माहिरनि जो वधीक चवणु आहे त एसी जी सफ़ाई जो ख़्यालु न रखियो वञे त जीवड़ा अव्हां खे एलर्जीअ जो शिकार बणाए सघनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk